सिंध टीवी पारां 3 डिसंबर ते जेको सकाफ़ती ॾिहाड़ो मल्हाइण जो ऐलान कयो वियो आहे उन सिलसिले में असां हिन वक़्तु उस्ताद बुखारी डिग्री कॉलेज में मौजूद आहियूं। जो क़ौम जियारे जीअंदो रहंदो, जो क़ौम जियारे जीअंदो रहंदो, जो आम उजारे जीअंदो रहंदो, मूंखे तारीख़ ऐं तक़दीर ॾिनी पक जो सिंध सवारे सो जीअंदो रहंदो। सिंध सूमा, सिंध साआ, सिंध मेराणा, सिंध सुराणा, सिंध प्यारा, सिंध करारा, सिंध करारा, सिंध इज़्ज़ता, सिंध मोहब्बता, सिंध अमड़ा, सिंध जीलला, सिंध तूई, सिंध माया, सिंध असीयूं, सिंध असीयूं। एक शेर उस्ताद बुखारी जो उन्हनि सिंधी भाइरनि लाइ जेके सिंध खां ॿाहिरि यूके, सऊदी अरब, दुबई उहे पंहिंजे सिंध खे सारींदे चवनि था तूं त सुहिणी आहे, तूं त सुहिणी आहे तोखे ॾिसां वेठो, तूं त सुहिणी आहे तोखे ॾिसां वेठो, तूं हुन देश जे फिरदौस जी हूर आहे, तूं त सुहिणी आहे तोखे ॾिसां वेठो, तूं हुन देश जे फिरदौस जी हूर आहे। मां केॾो गुनहगार, मां केॾो गुनहगार, मां केॾो कोजो, तुंहिंजे वेझो हूंदे बि तोखां दूर आहियां, तूं त सुहिणी आहे तोखे ॾिसां वेठो। 40 सालनि खां गुज़िरियल 40 सालनि खां असांजो नौजवान नस्ल कापी कल्चर जहिड़े मूज़ी मर्ज़ में मुब्तला आहे। हीउ जेको स्लोगन आहे ॾाढो बहितरीनु स्लोगन आहे, सुस्ती न महिनत, ॻाल्हियूं न अमल, छाकाणि त एक्शन स्पीक्स लाउडर देन द वर्ड्स। असांखे इहो साबित करणु पवंदो पंहिंजी तालीम जे ज़रिए, पंहिंजे इल्म जे ज़रिए असांखे पंहिंजा हक़ वठणा पवंदा, असांखे पंहिंजी धरती जी, धरती जे माण्हुनि जी ख़िदमत करणी पवंदी ऐं उन लाइ लाज़िम आहे त असीं इहो अहद कयूं सभई त बाबा असांखे पढ़णो आहे ऐं पाण खां सवाइ ॿियो को रस्तो कोन्हे को। अॼु जे ॾींहं ते आउं तव्हां सभिनी खे इहा गुज़ारिश कंदुसि त तव्हीं पंहिंजो पाण सां वाइदो कयो त तव्हांखे इल्म जो अलम खणणो आहे, कापी ऐं ॿियनि अहिड़ियुनि शयुनि बेसहारा जेकी लठियूं आहिनि इन्हनि खे भञणो आहे असांखे ऐं पंहिंजे बलबूते ते असांखे ईअं थो लॻे त सिंधी टोपी ऐं अजरक या त अणपढ़ियल वॾेरो थो पाए या त वरी धाड़ेल। इहो तासिर असांखे बदिलाइणो पवंदो। असांखे सिंधी टोपी ऐं अजरक पाइणु घुरिजे। असां जिते बि वञूं पंहिंजे सिंधी लिबास में वञूं। इन सां हिकु त असांजी सकाफ़त जो इमेज तब्दील थींदो, ॿियो त इन सां इहा ख़बर पवंदी त सिंधी टोपी ऐं अजरक अणपढ़ियल वॾेरो या धाड़ेल नथा पाइनि, पर ही पूरी सिंध जो सकाफ़ती लिबास आहे। हीअ ज़िंदगी जेका धरती आहे, हिन धरती असांखे प्यार आहे। हीअ ज़िंदगी जेका धरती आहे, हिन धरती असांखे प्यार आहे। हिन धरतीअ में मुंहिंजी ममता आहे, हिन धरतीअ में मुंहिंजो साथ आहे। हीअ ज़िंदगी जेका धरती आहे, हिन धरती असांखे
असी प्यार करण वारा माण्हू असी प्यार करण वारा माण्हू टे डिसंबर जीअं ई ऐलान थियो असां उन खां 10 ॾींहं पहिरियां असां पंहिंजूं कोटियूं ऐं असां पंहिंजा टॉप ऐं अजरक वठणु ख़रीदारी शुरू कयोसीं। अल्हम्दुलिल्लाह असांखे तमामु घणी ख़ुशी आहे। असांजी सिंधी सकाफ़त ॾाढी प्यारी आहे ऐं असांजी सकाफ़त अॼुकल्ह जी न आहे। असांजी सकाफ़त 5000 साल पुराणी आहे ऐं असां हिनखे उजागर करण जे लाइ असां हीअ तयारियूं कयूंसीं। असां पंहिंजूं कोटियूं तयारु करायूंसीं टॉप ऐं अल्हम्दुलिल्लाह अजरक ऐं इन में असां ॾाढा प्यारा था लॻूं ऐं असांखे अल्हम्दुलिल्लाह ॾाढो मज़ो आयो जेको ही प्रोग्राम कोठायो। अल्हम्दुलिल्लाह इनखे असां ॾाढो इंजॉय कयोसीं ऐं असां टेबलोज़ कयासीं। उन खां अलावा स्पीचिस कईसीं। टेबलोज़ में बि इहो ई ॿुधायोसीं, इहो असां पैगाम ॾिनोसीं त असां सिंधी माण्हू मोहबती आहियूं ऐं असां अकुलमंद आहियूं, महिनत कंदड़ आहियूं ऐं अल्हम्दुलिल्लाह असां इल्मु हासिलु कंदड़ आहियूं ऐं उन सां गॾु असां ग़रीबनि जी मज़लूमनि जी मदद करण वारा सिंधी आहियूं ऐं अल्हम्दुलिल्लाह असांखे ॾाढो मज़ो आयो। हीअ असांजी सकाफ़त तमामु प्यारी आहे। असां माशाल्लाह ॾाढो फ़ख़ुरु था महसूसु कयूं सिंधी हुजण जे नाते। असां पंहिंजे स्कूल कॉलेज जो नालो माशाल्लाह रोशन कयो आहे। असांखे ॾाढो फ़ख़ुरु महसूसु होते। असां 3 डिसंबर लाइ 2-3 ॾींहं पहिरियां खां ई पंहिंजा कपिड़ा हर शइ वठी छॾी उन लाइ तयारी लाइ स्पीचिस कयूं आहिनि। माशाल्लाह टेबलोस कया आहिनि, अजरक टोपी हर शइ पंहिंजे लाइ वरिती आहे। हीअ असांखे हर साल मल्हाइणु खपे ऐं असां इन दादू डिग्री कॉलेज में हर साल मल्हाईंदा बि आहियूं ऐं हिन साल अल्हम्दुलिल्लाह असांखे ॾाढो मज़ो आयो आहे पंहिंजे उस्तादनि सां, पंहिंजे दोस्तनि सां। जोश ऐं जज़्बे सां हीअ ॾींहुं मल्हाया ऐं असां साबित करे छॾियो त असां सिंधी क़ौम गॾु आहियूं ऐं असां ईअं ई मल्हाईंदा रहंदासीं साॻिए जोश ऐं जज़्बे सां। असां ईअं ई ड्रेसिंग करे असांजो ॾींहुं तब ज़बरदस्त लॻी रहियो आहे तमामु। ऐं असांजी सिंधी सकाफ़त आहे जे हर क़ौम खे पंहिंजी सकाफ़त हूंदी आहे। असांखे पंहिंजो सकाफ़ती ॾियारो आहे 3 डिसंबर, पर असां उस्ताद डिग्री कॉलेज बुखारी अॼु मल्हाए रहियो आहे। तमामु सुठो लॻी रहियो आहे, पुरजोश टाइप मल्हाए रहिया आहियूं। जीअं त अॼु असीं सिंधी सकाफ़त जो ॾियारो पंहिंजी ख़ुशी जोश ऐं जज़्बे सां मल्हाए रहिया आहियूं। हीउ ॾियारो असां सिंधियुनि लाइ प्यार ऐं मोहबत जो ॾियारो आहे। असां सिंधियुनि खे घुरिजे त असीं अञा पाण में वधीक मोहबत कयूं ऐं वधीक जोश ऐं जज़्बे सां पेश अचूं ऐं अॻिते जी तयारी कयूं। असां आवाम खे इहो ॿुधाइण था चाहियूं त असांजी क़ौम गॾु आहे, हिकु आहे ऐं ज़िंदा आहे। असांजी हिकु ज़िंदा क़ौम आहे जेका सिंध धरती ते जीए थी ऐं सभु पाण में वधीक मोहबत ऐं प्यार अञा वधीक कयूं। हीउ जेको ॾियारो आहे सिंधियुनि जो आहे ऐं हिन में माशाल्लाह सां घणा ई स्टूडेंट्स ऐं टीचर्स बि आहिनि जंहिं हिननि में हिसो वरितो आहे ऐं अहिड़ा ॾींहं थियणु घुरिजनि जीअं शागिर्द पंहिंजो टैलेंट ज़ाहिर करे सघनि। दादू में सकाफ़ती ॾींहुं मल्हाइण जे लाइ नौजवाननि पारां तयारियूं जारी आहिनि। कैमरामैन शहज़ाद चांडियो सां गॾु वली चांडियो, सिंध TV न्यूज़ दादू।